वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कराची पोर्ट ट्रस्ट आमद वज़ीर आज़म जी सदारत हेठ इजलास सिंध के वॾे वज़ीर गवर्नर ऐं वफ़ाक़ी काबीना के मेंबरनि की शिरकत बंदरगाहुनि नेशनल फ्लैग कैरियर पाकिस्तान नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन ते तफ़सीली ब्रीफिंग वज़ीर आज़म पारा कराची पोर्ट ट्रस्ट के बंदरगाह की कारकर्दगी रिपोर्ट पेश करण की हिदायत वज़ीर आज़म जो चवण है पाकिस्तान की मईशियत मुस्तहकम है तरक्की तरफ़ वधी रही है बंदरगाहुनि में जदीद निज़ाम आणण सां पाकिस्तान अरबे डॉलर नाड़ो कमाए सके थो कराची की बंदरगाहुनि में तरक्की सां वैल्यू एडिशन की सनतुनि मां बरामदात में इजाफ़ो थींदो बंदरगाहुनि ते जदीद स्कैनिंग मशीनरी जल्द लगाई वञे मलीर एक्सप्रेस वे के बंदरगाह सां गंढियो वञे त जीअं सामान की सप्लाई वधीक बेहतर बणाए सघिजे कराची बंदरगाहुनि खां रेल ज़रिए सामान पहुचाइण की सलाहियत वधाई वञे। स्टील टाउन पुलिस की फायरिंग में मार्जिबल औरत सायरा समूह के वारसन क़ौमी शाहराह तां धरणो ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो मक़तूला औरत के वारसन जूं DIG ओभर असफर महेसर सां ॻाल्हियूं थियूं समा बिरादरी के माण्हुनि जो क़ौमी शाहराह ते ससी टोल प्लाज़ा वटि गुज़िरियल ॾींहं खां एहतिजाजी धरणो जारी हो। कराची हैदराबाद रोड ते धरणो हणंदड़ समा बिरादरी के माण्हुनि सां ॻाल्हियूं करे रहिया हुओ मुज़ाहिरीन मर्ज़ी की FIR दाख़िल करण जो मुतालबो करे रही है एक FIR दाख़िल थी चुकी है सुप्रीम कोर्ट जो फैसलो है तो एक FIR खां पोइ ॿी दाख़िल नथी थी सघे कंहिंजे भी ख़िलाफ़ नाजायज़ FIR दाख़िल करण मुनासिब नाहे मुज़ाहिरीन के मामले की अदालती जांच लाइ चयो है ॻाल्हियुनि ज़रिए मामला हल करण चाहियूं था सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो मीडिया से ॻाल्हियो। पाकिस्तान रेलवेज़ 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि के आउटसोर्स करण जो फ़ैसिलो करे वरितो 22 मुसाफ़िर रेलगाॾियुनि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलायूं वेंदियूं कराकरम एक्सप्रेस ग्रीन लाइन ऐं ॿियनि रेलगाॾियुनि के आउटसोर्स कयो वेंदो कोयटा खां कराची ताईं हलंदड़ बुलान मेल के बि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलायो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बिजली वापेदारनि जी ओवर बिलिंग की शिकायतुनि जो नोटिस वठी छॾियो ओवर बिलिंग कंदड़ ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई लाइ FIA के हुक्म जारी मोहसिन नक़वी जो चवण है 200 यूनिट वारनि वापेदारनि के ॼाणे वारे नॉन प्रोटेक्टेड कैटेगरी में शामिल करण मुजरिमाणो फैल है FIA सूरत हाल जो जाइज़ो वठी ऐं बिना फ़र्क़ के ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे प्रोटेक्टेड वापेदारनि जी ओवर बिलिंग की शिकायत जो अज़ालो कयो वञे। जमायत इस्लामी के अगवाड़नि विच में प्रेस कॉन्फ्रेंस जो मुकाबलो हली रहियो है पंहिंजो चंदो ॾींदड़नि खे ॾेखारण लाइ जमायत इस्लामी वावेला करे रही है सिंध हुकूमत की तर्जुमान सादिया जावेद जो रद्द अमल संदसि चवण है तो सिंध में मकानी निज़ाम मुकम्मल तौर फ़ाल ऐं बाइख्तियार है कराची जो अवाम सवाल करे थो त जमायत इस्लामी जा टाउन नाज़िम कम छो न पिया कनि जमायत इस्लामी की क़यादत पंहिंजे टाउन नाज़िमनि जी गैर तसल्ली बख़्श कारकर्दगी जो एहतसाब करे। शहीद हवलदार लालक जान निशाने हैदर जो 25हों शहादत जो दिहाड़ो पाक फौज पारा शहीद हवलदार लालक जान के भेटा पेश ISPR मूजिब 25 साल अग हवलदार लालक जान बेमिसाल जुरत ऐं बहादुरी सां कारगिल जंग में जान जो नज़रानो पेश कयो शहीद लालक जान की कुर्बानी ऐं बहादुरी सिपाहियुनि लाइ मिसले रहा है जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ्स पारा शहीद हवलदार लालक जान के भेटा पेश। कराची में हॉक्स बे वटि नौजवान समुंड में बुॾी वियल नौजवान की सुञाणप अनस वलद फरीद खान नाले सां थी ईदी रज़ाकारनि ऐं पाक नेवी जे टोबनि पारां नौजवान की ॻोल्हा जारी ठठे वेझो कींझड़ ढंढ ते तफ़री लाइ आयल नीगर बुॾी वियो लाश कढी रेस्क्यू सेंटर मुंतक़िल कयो वियो सुञाणप न थी सघी। सन भरसा अमरी थाणे की हद में 3 ॾींहं अॻु अगवा थी वियल 2 भाइर बाज़ियाब वारसन में ख़ुशी की लहर अणॼातल हथियारबंद सिंधु दरिया ते मच्छी जो शिकार कंदड़ 2 भाइरनि एजाज़ ऐं इरशाद मल्लाह के अगवा करे विया हुआ पुलिस मूजिब 2 भाइरनि के बाज़ियाब करायो वियो है। सऊदी अरब में नए हिजरी साल की आमद सां ई काबे के गिलाफ के तब्दील किया वियो कस्बा की तब्दीली की तकरीब में 100 माण्हुनि हिस्सो वरितो गिलाफ काबा की तैयारी में 120 किलो सोन ऐं
100 किलो चांदी जी तार इस्तेमाल कई वई। कस्बा फैक्ट्री मां गिलाफ काबा मस्जिदुल हराम मुंतकिल कयो वियो। 1300 किलोग्राम वज़नी काबतुल्ला जे गिलाफ ते 20 मिलियन रियाल ख़र्चायो। सिंध के गादी वारे शहर कराची समेत सूबे के मुख्तलिफ़ इलाइक़न में सुभाणे खां 10 जुलाई ताईं चौमासी बरसातुनि की अॻकथी। कराची में गर्मी की शिद्दत में इज़ाफ़े जो इम्कान। शहर में अॼु शाम या रात के वक़्त में बूंदाबांदी भी थी सघे थी। मौसमियाती माहिरनि मूजिब कराची शहर के उत्तर ओभर में अॼु थंडर सेल ठही सघनि था। हिन वक्त शहर में ओलह तरफ का 17 किलोमीटर फ़ी कलाक की रफ्तार से हवाऊं खुली रहियूं आहिनि। कराची में चौमासी बरसातुनि की शुरुआत सुभाणे खां 10 जुलाई ताईं थी सघे थी। थर जी कोयल माई भाॻीअ जे विछोड़े के अटुटी वलिया विहामी विया। संदसि गायल गीत अॼु भी झरझंग में गूंजी रहा आहिनि। सकाफ़त खाते भी माई भाॻी के विसारे छॾियो। का भी तक़रीब न कोठाई वई।